हेलो व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। आहियां तव्हांजो ॼातल सुञातल एक्टर एस भट्टी। चवण जो मक़सदु इहो त असांजे महान राइटर ड्रामा नवीस जनाब नूर ज़ोन साहब, जंहिंजा मशहूरु तरीन ड्रामा सोप सीरियल्स सोलो प्लेस वग़ैरह वग़ैरह, हुनजा मशहूरु ड्रामा पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, पंहिंजा परावा, ताज़ो सोप सीरियल जंहिं तमामु कामयाबियुनि जी मंज़िलूं माणियूं, दर्दनि जो दरिया, संदसि प्रोडक्शन में सोली ऐं सच। उन्हनि साहिबनि हिकिड़ो पंहिंजो NZ TV जे नाले सां यूट्यूब ते हिकिड़ो चैनल खोलियो आहे, NZ TV। तव्हां सब्सक्राइब कंदव, तव्हांखे लाइक कंदव, तव्हांखे उन यूट्यूब चैनल ते NZ TV जे नाले सां पोइ तव्हांखे मिलंदो। उन ते तव्हांखे तमामु हिकिड़ा भला भला ड्रामा मिलंदा, एंटरटेनमेंट मिलंदी, ॾिसणु न विसारींदा। NZ TV